अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुस्सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे आज़माईंदो आहे। कॾहिं माल मिल्कियत दुनिया दौलत सेहत ऐं तंदुरुस्ती ॾेई, कॾहिं अल्लाह ताला पंहिंजे बाननि खे आज़माईंदो आहे मिसकीनी गुरबत बीमारी तकलीफ़ ॾुख ऐं ग़म ॾेई। दुनिया में कोई शख्स अहिड़ो तव्हांखे न मिलंदो जंहिंजी सॼी ज़िंदगी सुखनि में गुज़री हुजे। भली मुल्क जो सदर हुजे वज़ीर आज़म हुजे पर ज़रूर उनखे ज़िंदगी में ॾुख पहुतो हूंदो। कॾहिं अबे जी जुदाई जो, कॾहिं अमर जी जुदाई जो, कॾहिं औलाद जी जुदाई जो, कॾहिं भाइरनि जी जुदाई जो, कॾहिं दोस्तनि जी जुदाई जो। अहिड़े नमूने सां कोई शख्स अहिड़ो बि तव्हांखे न मिलंदो जंहिंजी सॼी ज़िंदगी ॾुखनि में गुज़री हुजे। ग़रीब हूंदो, मिसकीन हूंदो, रोड ते पत्थर कुटींदो, पर कॾहिं त ज़िंदगी में ख़ुशी थी हूंदसि। शादी कई हूंदई उनजी ख़ुशी, घर में बचिड़ो ॼाओ हूंदसि उनजी ख़ुशी, ईद जे ॾींहुं नवां लटा पाता हूंदई उनजी ख़ुशी। बहरहाल दुनिया में दुख सुख ईंदा, शादियूं गमियूं थींदियूं, नफ़ा नुक़सान थींदा। हाणे सुख मिले तो छा कजे, दुख मिले तो छा कजे, शादी हुजे तो छा कजे, गमी हुजे तो छा कजे। उनजे लाइ अल्लाह से फरमायो लइन शकरतुम लाज़ीदन्नकुम। फरमाए मुंहिंजा बाना जेकर मुंहिंजी नेमत मिलई तो किरोड़ जो बंगलो ठहरायो, 80 लख जी पराडो गाड़ी वक्ती 50 जरेब ज़मीन जो सौदो कई। घर में बचड़ो ॼावाया, पुट जे शादी जी ख़ुशी आ, हाणे नाच न कजा, गाना न हलाजा, मौसीकी राग न ॿुधजा, अदाकार फनकार न घुराजा, शराब जूं बोतलूं पंहिंजे औताक में संगत खे न प्यारजा।
फरमाई ला इन शकरतुम लाज़ीदन्नकुम। रब फरमा मुझी नेमत मिलाई तो वुजू करे मस्जिद में आ। बरकातु नफिल नमाज शुक्राने जी नीयत सा बड़ी रब को दुआ गुर या अल्लाह ही बंगलो भी तो दिनो, गाड़ी भी तो दिनी, जमीन भी तो दिनी, बचड़ो भी तो दिनो, पुट जे शादी जी खुशी भी तो नसीब कया। या अल्लाह ही सब मेहरबानियों सब नेमतों तो जूहन। फरमाई ला इन शकरतुम लाज़ीदन्नकुम। जेकर इए शुक्र कंदो त मां रब अञा वधाए ॾींदोसां। मा यफ़अलुल्लाहु बिअज़ाबिकुम इन शकरतुम व आमनतुम। रब फरमायो मूंखे छा थींदो जो मां तव्हांखे अज़ाब कयां जेकर तव्हां शुक्र गुज़ार बना बणिजी वञो। काड़ो मूंखे फ़ाइदो थींदो जो तव्हांखे पैदा करे वरी बाहि में साड़ियां। फरमाए मुंहिंजी तव्हां सां दुश्मनी त कान्हे। इन्नल्लाह बिन्नास लरऊफुर रहीम। रब फरमायो एतिरो अबो अम्मा तव्हांजे मथां महिरबान ऐं शफ़ीक़ न आहे जेतिरो मां रब तव्हां ते महिरबान आहियां। अम्मा पंहिंजे बच्चे खे बाहि में साड़ी, वो रब पंहिंजे बाने खे बाहि में कीअं साड़ींदो। हदीसुनि जे किताबनि में अचे थो हिकिड़ी माई नबी साईं वटि आई, साईं जन खां सुवाल कई, साईं तव्हां पाण फरमायो आहे एतिरो अम्मा जो पंहिंजे बच्चे सां प्यार न आहे जेतिरो रब जो पंहिंजे बाने सां प्यार आहे। साईं फरमाओ अम्मा मां ईअं फरमायो आहे। उन माई चयो साईं तव्हां ईअं बि फरमायो आहे जेतिरो अम्मा जो पंहिंजे बच्चे सां प्यार आहे रब जो 70 दफ़ा इन खां वधीक बाने सां प्यार आहे। साईं फरमाओ अम्मा मां ईअं बि फरमायो आहे। तूने माई चयोसि मां चुल्ह ते वेठी हुअसि बाहि ॿरे पई, मुंहिंजो नंढड़ो बचड़ो ज़रे ज़रे बाहि ॾे पियो वञे, मां उनखे बाहि खां बचायांसि पई। वरी बाहि ॾे पियो वञे, वरी बाहि खां बचायांसि पई। साईं मुझे दिल त एतिरो बि बर्दाश्त नथी करे जो मुंहिंजे बच्चे खे आंगुर में को बाहि जो तो अचे। पोइ रब जंहिंजो 70 दफ़ा मूंखां वधीक बाने सां प्यार आहे उहो रब पंहिंजे बाने खे बाहि में कीअं साड़ींदो। साईं ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। वॾो सुवाल कयो, साईं जन ख़ामोश थी। छो तो कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वमा यल्तिकु अनिल हवा इल हुवा इल्ला वहयु यूहा। रब फरमायो मुंहिंजो नबी पंहिंजे मर्ज़ी सां न ॻाल्हाईंदो आहे। जॾहिं बि मुंहिंजो सुहिणो नबी ॻाल्हाईंदो आहे को हुकुम सादर फरमाईंदो आहे ज़ुबान मोहम्मद मुस्तफ़ा जी हूंदी आहे पर कलाम अल्लाह जो हूंदो आहे। अल्लाह ताला जिब्रील खे हुकुम कयो, जिब्रील जी रब जलील वञ मुंहिंजे महबूब खे चओ सोना इन कुरानी माई सच चयो आहे जेतिरो अम्मा जो पंहिंजे बच्चे सां प्यार आहे रब जो 70 दफ़ा इन खां वधीक बाने सां प्यार आहे। जिया अम्मा पंहिंजे बच्चे के बाहि में जलन बर्दाश्त नथी करे मुंहिंजा महबूब मां रब भी पंहिंजे बाने के बाहि में कोन साड़ींदुसि पर बशर्ते हिकु बानो मां रब खे रब त समझे। मां रब पंहिंजे बाने के बाहि में कोन साड़ींदुसि बशर्ते हिकु बानो मां रब खे रब त समझे। पीर गोठ जा मुसलमानों हाणे मां तव्हां खां पुछां थो जेको बानो रब खे रब समझंदो उहो नमाज़ छॾींदो। बस
जेको बानो रब खे रब समझंदो उन जे कंध ते काती वही वेंदी पर नमाज खे न छॾींदो। जीअं मुंहिंजो सोनो हुसैन साईं करबे बला जी सरज़मीन ते आयो, 72 साथी शहीद थी विया, भाइर शहीद थी विया, भाटा शहीद थी विया, बचड़ा शहीद थी विया, खीमन खे बाहि ॾिनी वई। यार जी का शइ न बची, सिर्फ जान बची आ। ज़ोर जे नमाज जो टाइम थियो, हज़रत हुसैन साईं फरमायो शिमरा परे थी त मां नमाज पढ़ा। शिमरे जो यार तूं अची मां नमाज पढ़बी आ वुज़ू सां, पीअण जे लाइ पाणी कोन्हे, तूं नमाज कीअं पढ़ंदे? हज़रत हुसैन साईं फरमायो तू कुरान मजीद खां जाहिल आ। अल्लाह साईं फरमायो आ फ़इल्लम तजिदू माअन फ़तयम्ममू सईदन तय्यबा। रब फरमायो पानी न मिलेव त मिट्टी सां तयम्मुम करे नमाज पढ़ो, पर नमाज खे छॾो न। चौं पारो सूरत माइदा। हज़रत हुसैन साईं मिट्टी सां तयम्मुम करे नमाज जी नियत कई, क़याम कई, रुकू कई। जॾहिं सजदे में विया दुश्मन वार कयो, सिर धड़ खां जुदा थी वियो। इनजे जे करे क्या अल्लाह वारे चयो नबी नाना अली बाबा, शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा, इबादत हो तो ऐसी हो। तयम्मुम खाक से हुए लहू से गुस्ल सैयद हो, लबे दरिया पियासों की शहादत हो तो ऐसी हो। सरे नेज़े पे हजरत ने सुनाया यूं कलामुल्लाह, फरिश्ते भी हुए हैरान, तिलावत हो तो ऐसी हो। नबी नाना अली बाबा, शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा, इबादत हो तो ऐसी हो। जेको बानो रब खे रब समझंदो आ हुन जो सिर धड़ खां जुदा थी वेंदो, पर नमाज खे न छॾींदो। ऐं पीर ॻोठ जा मुसलमानो नमाज अहिड़ो अमल अथव जो कॾहिं बि नमाज जी माफ़ी नथी मिली सघे। तू गरीब आ तोते ज़कात न आहे, तू गरीब आ तोते हज न आहे, तू बीमार आ तोते रोज़ो भी न आहे, खुश थी पो रख। तू सफ़र में आ तोते रोज़ो न आहे, घर मोटी पो कज़ा कजा। पर नमाज अड़ो अमल जो अमीर थी त नमाज पर गरीब ते भी नमाज, वडे ते त नमाज पर नंढे ते भी नमाज। मां नथो चवां मुझे नबी फरमायो मुरू सिबियानकुम बिस्सलाह इज़ा बलगू सबा। तव्हांजा बच्चा 7 सालनि जा थियनि त नमाज जो हुकुम कयो न। घर में तो नमाज पर सफर में भी नमाज। वइज़ा ज़रबतुम फिल अर्ज़ अल तक्सुरू मिनस सलाह। रब फरमायो जॾहिं तव्हां ज़मीन में सफ़र कयो शरई एतिरी तव्हां सां रिआयत आहे जो 4 रकातूं फ़र्ज़ आहे त उनखे खुटाए करे 2 पढ़ो, पर सफ़र में भी तव्हांखे नमाज जी माफ़ी कान मिलंदी। अल्लाह अकबर। तंदुरुस्त थे त नमाज, पर बीमार ते भी नमाज। मां नथो चवां मुझे नबी फरमायो भी नथा सगो त वेही पढ़ो, वेही नथा सगो त सुम्ही इशारनि सां नमाज पढ़ो। जेस ताईं होश थव तेस ताईं नमाज जी माफ़ी न आहे। बाक़ी बेहोश थी वियो त पोइ मयार कान अथव। मरण खां बाद रोज़ो न आहे, मरण खां बाद ज़कात न आहे, मरण खां बाद हज न आहे। पर पीर ॻोठ जा मुसलमानो नमाज अहिड़ो अमल अथव जो मरण खां पोइ भी जारी। जनाज़े जी नमाज सूरत मुख़्तलिफ़ आहे, बाक़ी नमाज हलंदी या छॾींदी न। क़ब्र में रोज़ो कोन्हे, क़ब्र में हज कोन्हे, क़ब्र में ज़कात कान्हे, पर मुसलमानो नमाज अहिड़ो अमल अथव जो क़ब्र में भी जारी। मां नथो चवां मुझे नबी फरमायो जते तुझो भी ईमान त मुझो भी ईमान। खुदा जी ज़ात जो कसम आसमान चीरजी सके थो, ज़मीन फाटी सके थी,
जबल ऐं पहाड़ पुरज़ा पुरज़ा थी सघनि था, पर आमिना जे लाल असांजे मिठे नाले वारे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा जो कौल कूड़ो नथो थी सघे। मुझे नबी फरमायो जॾहिं निमाज़ी मरी थो वञे, कादीन खे क़ब्र में पूरे मोटी था अचनि, मुनकर नकीर फरिश्ता क़ब्र में पहुचनि था हिसाब जे लाइ, त निमाज़ी चए थो दऊनी अन उसल्ली, यार मूंखे थोरी मोहलत ॾियो त मां टिपरी निमाज़ पढ़ी। फरिश्ता चवंदा या अल्लाह इनखे त हिते बि निमाज़ अथई। रब फरमाए थो छॾे ॾियोसि निमाज़ी खे, जन्नत जी दरी खोले ॾियोसि, जन्नत जो बिस्तरो विछाए ॾियोसि। फरमाए थो नुम नुम कनऊ मतारूस, ओ मुंहिंजा निमाज़ी बाना बस यार हाणे निंड कर। जीअं शादीअ जी पहिरीं राति घोट कुंवार सां सुकून में हूंदो आहे, ईअं क़ब्र बि तुंहिंजे लाइ कुंवार अथई। निमाज़ जे सदके क़यामत ताईं पियो मज़ा माण। या निमाज़ क़ब्र में बि आहे, पर माशर जे मैदान में भी निमाज को सवा चारो कोन अथव। क़यामत जे ॾींहुं हज कोन हूंदो, ज़कात कान हूंदी, रोज़ो कोन हूंदो, ख़ैरात कान हूंदी, पर पीर ॻोठ जा मुसलमानों या निमाज क़यामत ताईं हलंदव। मां नथो चवां, क़ुरान थो फरमाए यौम युक्शफु अन साक़ व युदऊन इला सुजूद। 29 सिपारो सूरत कलम कुरान तो फरमाए जॾहिं पिनी खोली वेंदी। सवाल तो पे रब खे पिनी आहे। मुफस्सिरीन हज़रात लिखनि था इंसान जी कंहिं कावड़ हूंदी आहे, पोइ बाहूं बि कुंजींदो आहे, वर बि मथे खणंदो आहे, पोइ चवंदो आहे बीह मां तोखे न छॾींदुसि। अल्लाह साईं मिसाल ऐं तशबीह खां पाक आहे, पर क़यामत जे ॾींहुं रब भी कावड़ ऐं गुस्से में फरमाइंदो ज़रनी व मन युकज़्ज़िबु बिहाज़ल हदीस। अॼु मां रब खे छॾियो त मां रब उन्हनि मुजरिमनि खे ॾिसां जन मुंहिंजे क़ुरान ऐं मुंहिंजे नबीअनि जे फरमान खे कूड़ो सम्झो। अॼु मां रब न छॾींदोसां, माना रब कावड़ में वखशातिल अस्वातु लिर्रहमान फला तस्मउ इल्ला हमसा। 16 सिपारो सूरत ताहा कुरान तो फरमाए क़यामत जे ॾींहुं जॾहिं रब कावड़ ऐं गुस्से में हूंदो, मौलवी त पंहिंजी जाइ ते, पीर फ़कीर त पंहिंजी जाइ ते, पर कुरान तो फरमाए नबीअनि ऐं रसूलनि जा बि आवाज़ बंदि थी वेंदा। फला तस्मउ इल्ला हमसा। मुंहिंजा महबूबा किरोड़े अरबे इंसान तोखे ॾिसण में ईंदा, पर किथों बि तोखे आवाज़ ॿुधण में न ईंदो सवाइ भुग भुग। चुप हूंदासीं। ला यतकल्लमून इल्ला मन अज़िन लहुर रहमान व क़ाल सवाबा। 3 सिपारो सूरत नबा कुरान तो फरमाए क़यामत जे ॾींहुं जॾहिं रब कावड़ में हूंदो त मौलवी पीर फ़कीर वली त पंहिंजी जाइ ते, पर नबी ऐं रसूल भी रब जी इजाज़त खां बग़ैर ॻाल्हाए न सघनि। सचो कुरान सचो बाबा यो ॾींहुं ईंदो। नबी साईं फरमायो 120 सिफ़ूं तैयार कयूं वेंदियूं, 40 सिफ़ूं सवा लख नबियनि जे उम्मत जूं, 80 सिफ़ूं अकेले मां मोहम्मद मुस्तफ़ा जे उम्मत जूं। सब सिफ़ुनि में रब जे तरफ़ां आर्डर थींदो युदऊन इला सुजूद, सजदो कयो। उते निमाज़ ई आओ बस हिकिड़ो सजदो। मुझे नबी फरमाया पोइ जेके निमाज़ी हूंदा जन के सजदे जी आदत हूंदी उहे बेसाख त सजदे में किरी पवंदा। बेनमाज़ी बुंड वांगुरु बीठा हूंदा, चेलो उन्हनि जी वरंदी कान। जे जनाज़े जी निमाज़ कंहिंखे ॾांहुं न ईंदी आहे पोइ हेॾे होॾे पिया निहारींदा निमरान वांगुरु, उहे बीठा हूंदा। ला यस्ततियून, सजदे जी ताक़त ई न रखी सघंदा। रब कावड़ ऐं गुस्से में फरमाईंदो जन सजदो कयो उन्हनि जी जाइ जन्नत, जन सजदो न कयो उन्हनि जी जाइ जहन्नम। पीर ॻोठ जा मुसलमानों क़यामत जे ॾींहुं मुसलमाननि जे जन्नत ऐं जहन्नम जो फ़ैसिलो भी निमाज़ ते थींदो।
बाबा काफरन के छड़ियो बागरी बील कोली वाणिया यहूदी ईसाई कादियानी राफिजी इन्हनि खे छड़ियो इन्हनि सां हिसाब न आहे बस मरण खां पोइ जहन्नम में विया त निकिता ई फला नुकीम लहुम यौमल क़ियामत वज़ना कुरान तो फम काफर केडी भी न की करे भली तव्हां के घर ठाराए जने एनजीओस वारा भली अस्पतालू तव्हां के ठाराए जन स्कूल ऐं कॉलेज तव्हां के ठाराए जन मुफ्त में तव्हां जा इलाज कराइन चावरन जा कट्टा जन अन्न जूं बोरियूं जन कुरान तो फरमाए दुनिया में रब फरमादो मां अजर दींदो सान पैसो दींदो सान इज्जत दींदो सान मरण खां बाद इन्हनि जे लाइ कोई अजर न आहे जहन्नम में विया त निकिता ई न तव्हां हदीस में अचे थो जेकर काफ़र को नेकी कंदो आहे पछाड़ी में रब मौत जी तकलीफ़ हुन जे लाइ आसान कंदो आहे मौत जे वक़्त में हुनखे तकलीफ़ न थींदी आहे आसानी सां हुनजो मौत थींदो आहे मतां क़यामत जे ॾींहुं रब खे चवे त मां हेतिरियूं नेकियूं कयूं मूंखे अजर मिले इन जे करे रब दुनिया में हुननि खे सभु कुझु ॾेई छॾींदो आहे मरण खां बाद हुननि जे लाइ कोई अजर न आहे सम्झो था नबी ऐं रसूल उन्हनि सां बि हिसाब न आहे जन्नती साहबा सां बि कड़ा हिसाब उन्हनि जी लाइ रब फरमायो रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु रब फरमायो मां साहबा खां राज़ी साहबा रब खां राज़ी बाबा अल्लाह जंहिंखो राज़ी थींदो आहे त वरी नाराज़ थींदो आहे या त चओ त रब भुल में चयो जीअं शियनि जो अक़ीदो आहे त रब भुल में चई छॾियो त मां रब साहबा खां राज़ी आहियां अलाह खे ख़बर कान हुई अॻिते जी त ही फिरी ॾींदा शियत जो पहिरें नंबर ते हमिलो रब जी ज़ात ते चवंदा आहिनि रब खां भुल थी ॿिए नंबर ते हुननि जो हमिलो नबी साईं हुननि जो अक़ीदो आहे असुल नबूअत ऐं रिसालत हज़रत अली साईं खे मिलणी पर माज़ अल्लाह रब बि भुलिजी पियो जिब्रील भी भुलिजी पियो भुल में मोहम्मद मुस्तफ़ा ने कुरान खणी वियो न त नबूअत ऐं रिसालत हज़रत अली साईं खे मिलणी उन्हनि जो अक़ीदो आहे हज़रत अली साईं 1.25 लाख नबी त पंहिंजी जाइ ते पर मोहम्मद मुस्तफ़ा खां बि उनजो दर्जो मथे मां तव्हां खां पुछां थो नबी साईं जी ज़ात ते हमलो कयो या न 3 नंबर ते कुरान ते उन्हनि जो हमलो आहे त ही कुरान उहो किताब न आहे ही तब्दील थियल आहे असुल जेको कुरान हो इमाम महदी खणी वियो आहे चौथे नंबर ते साहबा ते हमलो कंदा मां तव्हां खां पुछां थो जेको अक़ीदो रखे त रब खां भुल थींदी आहे इन जो ईमान बचो कुरान तो फमला यज़िल्लु रब्बी वला यंसा असांजो रब भुल खां भी पाक त वेसण खां भी पाक रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु रब फरमातो मां साहबा खां राज़ी साहबा मूंखां राज़ी अल्लाह के नबी जे साहबा जे माज़ी जी भी ख़बर हुई हाल जी भी ख़बर हुई त मुस्तक़बिल जी भी ख़बर हुई ऐं दुनिया में कोई उस्ताद दावा नथो करे सके त मुंहिंजा सभु शागिर्द कामिल आहिनि असांजा खोड़ शागिर्द बेनमाज़ी थी विया खोड़ असांजा शागिर्द धाड़ेल बणिजी विया दुनिया में कोई मुर्शिद दावा नथो करे सके त मुंहिंजा सभु मुरीद कामिल आहिनि असांजे मुर्शिदनि जा खोड़ मुरीद कत्ल जे केसनि में जेल में पिया आहिनि धाड़े जे केसनि में जेल पिया आहिनि जेल में पिया आहिनि पर ही मोहम्मद मुस्तफ़ा जी ख़ुसूसियत जीअं मोहम्मद मुस्तफ़ा कामिल त हुन जा शागिर्द भी कामिल जीअं मोहम्मद मुस्तफ़ा पाक त नबी साईं जा मुरीद भी सभु पाक नबी जे शागिर्दनि मां जेकर ऐब कढियो नी इहो जो मोहम्मद मुस्तफ़ा नबी दावा करे सघे थो त मां कामिल आहियां त मुंहिंजा शागिर्द भी कामिल आहिनि उन्हनि जा भी हिसाब न आहिनि हिसाब थींदा असां सां जेके हिते वेठा आहियूं तौहीद जा पटका ॿध पाण खे आशिक़े रसूल पिया सॾायूं हिसाब थींदा असां सां रोज़ महशर के जां गुदाज़ बुअद अवलीन पुरज़श नमाज़ बुअद क़यामत जो ॾींहुं थींदो सिज नेज़े जे बराबर हूंदो ज़मीन तपी टामे जी बणिजी वेंदी
पूरी दुनिया जा इंसान नफ्सा नफ्सी जे आलम में हूंदा पर मुझे नबी फरमायो उते भी पर पुछा नमाज जी थींदी त नमाज पढ़ंदो ही या न जेको नमाज वारे अमल में कामयाब अगते भी कामयाब जेको नमाज वारे अमल में खुटी पियो अगते उन जे कामयाबी जी काई उम्मीद कान दस मुसलमानन जे कामयाबी ऐं नाकामयाबी जो फैसलो भी नमाज ते थींदो समझो दाया वहां के नमाजी जन्नत में या बेनमाजी दोज़ख में वो जन्नत मथे आ दोज़ख हेठ वो मथो निहारींदा सुञाणंदा पंहिंजा मिट माइट ओड़े पाड़े वो जन्नती जन्नत को सवाल कंदा मा सलककुम फी सकर तवा जन्नत में छू आया हो असा तवा के चौदासी हलो नमाज ते तवा चौदो इश्क असानू काफर कीता मुसलमानी दरकार नहीं तवा मुल्लन के इश्क को ने तवा भली मस्जिद में वनो असा आशिक हूं आशिकन के नमाज जी करी जरूरत मस्जिद जी करी जरूरत आशिकन त कलमे तो हथ खणी जने बाबा आशिका आन्या कोन घुमन पिया था पाकिस्तान में कोड़ था गेड़ू कपड़ा पाई घुमन पिया तन असा आशिक हूं आशिकन के कलमे जी जरूरत काने ये सूफी असा तवा के चौंदासीं हलो नमाज ते तवा चौंदा तन सफा मन सफा कौल मुस्तफा असा जी नियत साफा तवा मुल्लन जी नियत पलीता तवा भली मस्जिद में वञो असा जी नियत साफा असा के नमाज जी करी जरूरत अरे जालिमो तवा त आशिक भी हुयो तवा जी त नियत भी साफ हुई मा सलककुम फी सकर तवा जन्नत में छू आया हो कुरान तो फरमा जवाब में चौदा कालू लम नकुम मिनल मुसल्लीन काश असा तव्हांजो चयो वठूं हा नमाज पढ़ूं हा त अॼु जन्नत में न पहुचूं हा नमाज न पढ़ण जे करे असां जन्नत में पहुता बाबा नमाज पढ़ो असा मुसलमान आहियूं सब कलमो तो पढ़ो जोर सां अल्हम्दुलिल्लाह असा सब मुआहिद आहियूं हिते जेके हिन महिल ताईं जलसे में वेठा हिते आलमन बुजुर्गनि जी महिनत आहे नमाज पढ़ो ॾाढ़ी रखो ई ॾाढ़ी शनाख्ती कार्ड नमाज पासपोर्ट अथव हैदराबाद कराची वेंदा हो तो शनाख्ती कार्ड खणंदा हो कि न अदा पुलिस बीहारे न छॾे दुबई या सऊदी वेंदा हो तो पासपोर्ट खणंदा हो कि न पासपोर्ट न हूंदो FI वारा बीहारे छॾी कराची हैदराबाद जे सफ़र जे लाइ शनाख्ती कार्ड भी खणूं पिया दुबई ऐं सऊदी जी सफ़र जे लाइ पासपोर्ट भी खणूं पिया ऐं क़बर ऐं क़यामत जो हज़ारनि सालनि जो सफ़र न शनाख्ती कार्ड न पासपोर्ट तव्हां जॾहिं की हिते पुलिस आहे रेंजर्स आहे क़बर में न आहे क़बर में पुलिस न आहे उते भी अथव ये चांडे साहब चयो जॾहिं ईंदा मलक पुछाणे वारा पीर खातिर घाणे वारा या के सेज विहाणे वारा ठरणो वा या सरणो वा नेठ त हिक ॾींहुं मरणो आ ही दर दूर में धरणो खुदा जी ज़ात जो कसम क़बर में भी पुछाणे वारा था हिते त अञा पैसो ॾेई करे जान छॾाए वेंदासीं को वॾेरो ईंदो ॻोठ जो ज़मींदार सिफारिश कंदो पर हुते दुनिया दौलत साणु न हलंदी हुते हक़ीक़त बि का खुलंदी गाराणे में ॻरणो आ नेठ त हिक ॾींहुं मरणो आ ही धड़ धूड़ में धरणो उते पैसो भी कोन हूंदो जो पैसा ॾेई जान छॾाए ॾे या कफन में खीसो विझंदा न बाबा मा अगना अन्नी मालिया माल भी कोन हूंदो जो पंहिंजी जान छॾाए सघिजे हलक अन्नी सुल्तानिया को वकील ऐं दलील भी कोन हूंदो जो वकालत करे पंहिंजो केस लॻिजे बाबा ये ॾाढी शनाख्ती कार्ड असां मौलवियुनि रूबरू ये ॾाढी न रखी मतां तव्हां सम्झो त शायदि मौलवियुनि खे पैसा मिलंदा आहिनि ॾाढी
यो नफ़्स असांखे बि आहे असां बि चवंदा छो हर भर माण्हू असांखे मुला चऊं इन ॾाढ़ी जे करे था मुला चऊं या लिखियो पियो असांजे पेशानी ते इन ॾाढ़ी जे ये 50-100 रुपया असां वटि बि आहिनि मथां तव्हां सम्झो त शायदि मौलवी सुञा थी आहे ये ॾाढ़ी क़ुरान जेतिरा पैसा ब्लेट जेतिरा असां वटि बि आहे पर क़ुरान मुंहिंजे साम्हूं पियो आहे असां इहा जेका ॾाढ़ी रखी आहे इहा मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सम्झी रखी आहे असांखे ख़बर आहे असां पढ़ियो आहे ही शनाख्ती कार्ड आहे खालिफुल यहूद वन नसारा मुझे नबी फरमायो यहूदन जी भी मुखालिफत कयो नसारन जी भी मुखालिफत कयो कुस्सु शवारिब व फुल्लहा मुछू कटायो दाढ़ी छॾे ॾियो उम्मत मुहम्मदीअ जे कतार में भी शनाख्ती कार्ड अथव बाबा हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो फौत थी वियो का अल्लाह वारे पुछा कयसि त मरण खां बाद तव्हांजो छा हाल थियो चई मुनकर नकीर हिसाब वारा मूं वटि आया अची मूंखां पुछा कयूं मर रब का तुंहिंजो रब केरु आहे मां चयो यार मुंहिंजी ॾाढ़ी अछी आहे सम्झो सुभान वरी पुछा कयूं वमन नबी का तुंहिंजो नबी केरु आहे मां चयो मुंहिंजी ॾाढ़ी अछी आहे वरी पुछा कयूं वमा दीन का तुंहिंजो दीन छा आहे मां चयो मुंहिंजी ॾाढ़ी अछी आहे अल्लाह अकबर असांजे नबी फरमायो आहे अछी ॾाढ़ी वारे जो अल्लाह खे हया थो अचे शाबाश आहे तव्हांखे वरी अछी ॾाढ़ी वारे खां पिया था सुवाल कयूं कुझु त हया कयो सभु चयो सुभान फ़रिश्तनि जो या अल्लाह जेको बि सुवाल था कयूं चए थो मुंहिंजी ॾाढ़ी अछी आहे असांजे नबी फरमायो आहे अछी ॾाढ़ी वारे जो रब खे हया ईंदो आहे रब फमा मां भी सच्चो आं मुंहिंजो नबी भी सच्चो आहे इहो मुंहिंजो बानो सच थो चवे मां भी हया थो कयांसि तव्हां भी हया कयोसि मां भी माफ़ी ॾिनीमांसि तव्हां भी माफ़ कारान जेके अॼु इरादो कनि त ही शनाख्ती कार्ड पंहिंजे चेहरे ते इंशाल्लाह क़बर में खणी हलंदा बाबा ही नादरा वारो शनाख्ती कार्ड हिते ई कढंदव ही जेको शनाख्ती कार्ड आहे मोहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत वारो इहो यको जेसि ताईं जन्नत में न पहुचंदासीं तेसि ताईं इहो कमु ईंदो नमाज़ अथव पासपोर्ट साहबाज़ कयो साईं क़यामत जो ॾींहुं थींदो असां तव्हांखे कीअं सुञाणूं नबी साईं फरमायो तव्हांखे सुञाणण जी ज़रूरत न आहे मां मोहम्मद सुञाणंदो पर शर्त आहे निशानी खणी अच कहिड़ी फरमायो हिकिड़ी निशानी ही आहे त जेको मुंहिंजो उम्मती हूंदो उन जे चेहरे ते मां मोहम्मद जी सुन्नत हूंदी इहो शनाख्ती कार्ड नमाज जे करे वुज़ू जे करे उन जा 5 उज़वा 2 हथ 2 पेर उन जो मुंहुं चोॾीअ जे चंड वांगुरु पियो चिमकंदो मां परे खां सुञाणंदुसि इहो मुंहिंजो उम्मती आहे हथ मां हथ वठी करे हौज़े कोसर प्यारींदोमांसि जेको माखीअ खां मिठो खीर खां अछो हिकु दफ़ो पिए त 50,000 साल क़यामत जे ॾींहुं उञ ई न लॻे अॼु असां वटि न शनाख्ती कार्ड सुन्नत वारो न नमाज़ वारो पासपोर्ट मुस्लमानो छा हाल थींदो अॻिते असांजो इन मरणो कोन्हे मरंदासीं इहो कमु ईंदो बसि कंहिंजो हक़ न खाओ कंहिंजो हक़ न खाओ तुंहिंजे भरिसां कंहिंजी ज़मीन हुजे भली भाउ जी ज़मीन छो न हुजे ख़बरदार इन बने खे लपो न आण इन बने जी तास न वठिजा थी सघे तो पराई ज़मीन जो हिकिड़ो लपो तुंहिंजे पासे ॾे अची वञे क़यामत जे ॾींहुं 7 ज़मीन जा रब तोक बनाए करे ॻिची में विझ तुंहिंजे भरिसां कंहिंजो प्लाट आहे ख़बरदार मतां पाण खे दादागीर सम्झी त मूंखे केरु रोकींदो पंहिंजे पासे ॾे सिर लॻाइजां हिकिड़ो इंच बि सिर जो पराए पासे ॾे लॻी हुई क़यामत जे ॾींहुं 7 ज़मीन जा रब तोक बनाए करे ॻिची में विझंदी हाणे थी चङी तरह तूं मोतबर पाण खे दादागीर पियो सम्झी खणो हाणे इहा ज़मीन कस खाओ कसर न खाओ तव्हांजो हक़ केरु खाई वञे ठीकु आहे जहिड़ो आहे त हिसाब कबा मरण खां पोइ हुजे माफ़ करे एतिरो माफ़ कयो जेतिरी अॻिते असांखे माफ़ी ॾी बाबा क़बर में क़यामत में असांखे माफ़ी खपे या न तव्हां एॾा मुर्स माण्हू आहियो छो त असांखे माफ़ी जी ज़रूरत न आहे एतिरो माफ़ कयो जेतिरी अॻिते असांखे ज़रूरत हदीस में जेको क़यामत जो ॾींहुं थींदो रब फरमाईंदो जन मुंहिंजे ॿारनि खे माफ़ कयो मां बि माफ़
अल्हम्दुलिल्लाह तवा मुवाहिद आयो ई शहर मुवाहिदन असां मुवाहिदन जो अॻवान हज़रत साईं मोहम्मद राशिद रोज़े दणी वो हितों जा उन जो फैज़ आहे ई तौहीद परस्तन जो शहर आहे ॻोठ नमाज पढ़ो सुन्नत चेहरे ते सजायो पोइ इंशाअल्लाह मरण जी देर आहे जन्नत में पहुचण में देर न ये हज़ारे साल कब्र जा ईअं गुज़री वेंदा जीअं निंड जो हिकिड़ो खोंगो क़यामत जो हिकिड़ो ॾींहुं 50,000 साल जो थींदो जंहिंजो अक़ीदो ईमान सही हूंदो निमाज़ी हूंदो इंशाअल्लाह मुंहिंजे नबी फरमायो 50,000 साल उन जे ॾाढो ईअं गुज़री वेंदा जीअं 4 रकात फ़र्ज़ नमाज़ अॼु हिन जलसे मां इहो सबक़ हासिल करे वञूं त इंशाअल्लाह सभु निमाज़ी थींदासीं पंहिंजे घर में निमाज़ वारो माहौल बनायो मां तव्हां खां पुछां थो मर्द सॼो ॾींहुं कमाए मज़दूरी करे दुकानदारी करे मुलाज़मत करे शाम जो घर वञे घर में ॾिसे त न्याणी क़ुरान पे थी पढ़े घर वारे मुसल्ले ते वेठी आहे अम्मा ई अदी जे हथ में तस्बीह आहे ज़िक्र पे थियूं कनि ॿुधायो दिलि ख़ुशि थींदी कि न कान्हे दिल चवंदी त हिते ख़र्च कयां या न मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां मां घर वेंदो आहियां का न्याणी मुंहिंजी क़ुरान पढ़ंदी आहे एॾी ख़ुशी थींदी चवंदो असां भाई 500 रुपया तुंहिंजो इनाम तो मुंहिंजी दिलि ख़ुशि करे जो मां घर में आयुसि त तुंहिंजे साम्हूं क़ुरान पर मर्द सॼो ॾींहुं कमाए मज़दूरी करे ड्यूटी करे दुकानदारी करे राति जो घर वञे त न्याणी जे हथ में टच मोबाइल घर वारे जी ॾाढो उठ जॾहिं टीवी पई आहे अम्मा ईअं दी जो बैंक जो क्रोध भनण गारियूं ॿुधायो इन घर में मज़ो ईंदो इहो घर दोज़ख आहे या न अॼु वाइदो कयो त घर में क़ुरान ऐं निमाज़ वारो माहौल बरकत हिन में असांजे मदरसनि में बरकत आहे या न हिन वक़्तु केतिरी बि महांगाई आहे पर पोइ बि असां तव्हांखे चऊं था त बच्चा ॾियो बसि ज़ाल मुड़ुस घर में रहो इहे ॾाढ़ी वारा पुट अथव न इहे बि असांखे ॾियो न्याणियूं वॾियूं थी वियूं आहिनि उन्हनि जे लाइ बि मदरसा आहिनि छॾे वञो उते परदे में इंशाअल्लाह 20 साल उहे बि आलिम हाफ़िज़ाणियूं थी वेंदियूं तव्हांजा बच्चा बि आलिम हाफ़िज़ थी वेंदा असां मानी खाराईंदासीं लटा कपिड़ा तेल साबुण दवा दरमल ॾियो बच्चा पंहिंजा असांखे मदरसे में असां पढ़ाईंदासीं सॼी ज़िम्मेवारी असांजी भली 1000 रुपया किलो गेह थी वञे इंशाअल्लाह गेह में भाॼी खाराईंदासीं 500 रुपया किलो खंड थी वञे इंशाअल्लाह खंड में चांहि पिया या मदरसनि में बरकत आहे छा जी क़ुरान जी आहे असां सुबुह जो उथंदासीं असांजे घर वारी कंहिंजे हथ में पाहोड़ी का छेड़ा मेड़ींदी कंहिंजे हथ में बुहारी पयंगण खे बुहारी ॾींदी का देगड़ी चांहि जी खणंदी का पाट अटे जी खणंदी कंहिंजो मुंहुं अटे में कंहिंजो मुंहुं चांहि में कंहिंजो मुंहुं छेड़ल में कंहिंजो मुंहुं बुहारे में असां मर्द सुबुह जो 10 बजे उथंदासीं न निमाज़ न क़ुरान जी तिलावत को दुकान ते को ड्यूटी ते को ज़मीन ते पर तव्हां मदरसनि में वञो सुबुह जो आज़ान ईंदी सभ खां पहिरीं तालिब उथंदा त वुज़ू करे पहिरीं निमाज़ पढ़ंदा उन खां बाद उन्हनि जो मुंहुं क़ुरान में बरकत क़ुरान जी आहे अफगानिस्तान में क़ुरान जो कानून आहे बरकत आहे एॾी बरकत है एॾी बरकत है जो पाकिस्तान तो तालिबान खे चवे त असांखे कणिक तव्हां ॾियो पाकिस्तान तो चवे तालिबान खे त कोयलो तव्हां असांखे ॾियो सस्ते अघ में हालांकि कोयलो हिते बि निकिरे थो पर पोइ मुनंगो क़ुरान जे कानून जी बरकत एतिरी आहे जो अफगानिस्तान जे शहर में सॼे मुल्क में किथे बि पेनू फ़क़ीर तव्हांखे ॾिसण में न ईंदो उतां जे वज़ीर आज़म ऐलान कयो आहे ख़बरदार जेकॾहिं कंहिंखे असां पिन ते ॾिठोसीं 6 महीना हुनखे जेल में विझंदासीं छो त असांजे नबी फरमायो आहे जेको पंहिंजी ज़ात जे लाइ पिनंदो हुनजे मुंहं ते गोश्त न हूंदुसि कमाइण जॻायो कमायो 1500 मज़दूर जी मज़दूरी आहे बाक़ी माज़ूर आओ लूला लंगड़ा हो का औरत बेवहे मुड़ुस नाइस घर में वेही रहो नमाज़ पढ़ो ज़िक्र कयो असां घर वेठे तव्हांखे 10,000 माहाना वज़ीफ़ो कंदकोट में को मूंखे नाबीन मिलियो अफगानिस्तान में रहंदो चई साईं मोबाइल ते ॾेखारियईं चई 1 तारीख़ थींदी आहे 10,000 वज़ीफ़ो मुंहिंजी अची
कंधार जो गवर्नर वञे पियो, ॾिठई त हिकिड़ी औरत आहे बुरके में घर जे ॿाहिरां खारीअ में पापड़ पई विकिणे। गवर्नर लही आयो, चईस अम्मा ही 200 रुपया वठ। अम्मा तूं घर वे नमाज पढ़ ज़िक्र कर, असां घर में तोखे 10,000 वज़ीफ़ो ॾींदासीं, ॿाहिरि न निकिर, क़यामत जे ॾींहुं असांखे नबी से जाॾो मयारी न कर। असां क़ुरान जे कानून जो मज़ो चखियो ई कोन्हे, इन जे करे उलमा जो क़दुरु न आहे। शाबस आहे जन आलिमनि खे वोट ॾिनो, मां उन्हनि खे मुबारक थो ॾियां, तव्हां मुबारक जे लाइ। जन वोट न ॾिनो उहे तौबा कयो। असांजो जहिड़ो इन्हनि वॾेरनि सां न आहे, इहे जेके वॾेरा असांजे साम्हूं इलेक्शन में बीठा, खोड़ त पंहिंजी जमात जा, इन्हनि सां असांजो इख़्तिलाफ़ न आहे। इन्हनि जी असांजे दिलि में लख दफ़ा इज़त आहे, असांजा मोहतरम सही थो चवां या ग़लति? असांजो जहिड़ो असुल निज़ाम सां ताल के कंडियारे जी मां तव्हांखे ॻाल्हि कयां, 22 करोड़ रुपया महीने में बिजेत पई। ऐं उतां जा सैयद उन्हनि जूं जा नाला भंगियाणनि में आन, बीबियूं पघार भंगियाणनि में। एॾो ज़ुल्म। असांजे ठरमी रिवाज चेयरमैन पियो ॻाल्हि करे त मां हिन इलेक्शन में 45 लख जो पेट्रोल राणीपुर पहुचायो। मिनिस्टर में 45 लख जो पेट्रोल, इहो सभु तव्हांजा पैसा। तव्हांखे हुन इहा ॻाल्हि कई त उहे जेके यारियूं कंदा आहिनि, पंहिंजे वॾनि जा 40 ऐं 12 कंदा आहिनि, पैसा असांखां वठंदा आहिनि, त पैसा जो त बाबे जो ॿारो। पर तव्हां बि फ़ैसिलो करे छॾियो आहे त सुधरंदासीं असली। अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह वॾी इलेक्शन में उलमा जो साथ। हक़ीक़त जे चवण खां को जे मुल्किर थियो त छा थी पियो, सही वञिबो जे आदिल बि सितमगर थियो त छा थी पियो। लुटाए की न की थो साहिब ज़र राहे मौला में, अंधे वट माल दुनिया जो मुयसर थियो त छा थी पियो। कमीनो वोट कूड़े ते जे मेंबर थियो त छा थी पियो। जमीयत के चढ़ंदे न किरंदे को गम, खुदा ला लड़े थी खुदा जो कसम। रज़म के उलमा जो साथ ॾींदासीं ऐं हर साल हिन जलसे में शरीक थींदासीं। पर मां आईंदी साल न ईंदुसि, छो त मां हिते आयुसि त सॼा कावड़िया वेठा, असांखे टाइम छो था थोरो। बाबा मुहर्रम जे ॾींहुं 4-5 जलसा, हालाणी उहो पंहिंजो पाड़े जो जलसो, उते असांजी मर्ज़ी ते त असांखे वाइस न ॾींदा। वरी गंबट आहे, उहो बि असांजो पाड़ो आहे, उतां थी वरी मां आयो आहियां कंदरा, वरी हिते पहुतो आहियां त हितां वारा जमायती ख़ुशि थियनि त शुकुर थियो आलिम आया। मां बि जलसो कराईंदो आहियां, हर साल मुंहिंजो वॾो जलसो थींदो आहे मटियारी मदरसे में। उते त असांजा बुज़ुर्ग 10 मिंट वाइस कंदा, हाणे उन्हनि ते कावड़ कजे त वाइस थोरो छो था कयो, या छो आयो देरि सां, छो आयो, महिमान खे चइबो आहे। मूंखे ॾाढो ॾुख आहे, सदमो आहे जो मूंखे चवंदा देरि करे छो आया हो। महिमान खे चइबो आहे खणी किरायो न ॾियो बसि। असां तव्हांजे किराए जे जादरा बुखिया कोन आहियूं। अलहमदिल्ला मूंखे 22 साल थी विया आहिनि वाइस कंदे। असां कॾहिं बि कंहिंखे कोन चयो आहे त हेतिरा पैसा ॾियो, कॾहिं तव्हांजा पैसा ॻणिया बि कोन्हनि। हिते असांखे घणो किरायो ॾींदा, पटका बदिराईंदा। मूंखे ॾुख आहे हितां जे इंतिज़ामिया जो, ख़ुसूसन हाजी साहब जो महिमान ते कावड़ ॼणा ख़ुशि थियनि। अलहमदिल्ला महिमान आया, भली वाइज़ न कर, साईं महिरबानी तव्हांजी आयो, ही तव्हांजा किराए जा पैसा। असांजे वटि महिमान अचे त असां हुन ते नाराज़ थियूं त देरि करे छो आया। असां हुते नाच पिया कयूं, हुते घोर पिया वठूं। अल्लाह से दुआ आहे अल्लाह ताला हिन जलसे खे आबाद रखे, दाइमी क़ाइम रखे।